ज़ालिक मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। इलाही तो आशिकन जी खल्की अहली ज़ात सुभान अल्लाह के बिहन वाटन ते के जागन सारी रात परह फुटे प्रभात वनी मेरो कन मोहम्मद से सुभान अल्लाह। आग ते इश्क दोवी बराबर पर इश्क दा सेक वधेरा सुभान अल्लाह। आग ते सारे कख काने पर इश्क सारे तन मेरा। आग ते ताई पानी ठारे पर दसो इश्क दा दारो कहड़ा। बुल्ले शाह उठे कुछ नहीं सुझदा जिथे इश्क ने लाया डेरा। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सादात किराम बउलमाए किराम बहुफाद किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी जीअं तव्हांखे मालूम आहे तक़रीबन कोई 25 साल खां ही प्रोग्राम हलंदो थो अचे ऐं अल्लाह कंदो क़यामत ताईं हलंदो रहंदो। हिन साल बि ॻोठ कादर बख्श जरवार जे आशिकनि गॾिजी सोने मुर्शिद करीम सखी सैयदी व मुर्शिदी साईं अब्दुल्ला शाह बादशाह जी फैज़ान नगर से ये प्रोग्राम मल्हायो आहे जंहिंमें परे खां वेझड़ाईअ खां पंधड़ा करे करबला जे शहीदनि खे राज़ी करण जे लाइ उन्हनि खां फैज़ दुआ वठण जे लाइ तव्हां हिन गर्मी में हिते पहुता आहियो। अल्लाह कंदो करबला जे शहीदनि जे सदके अल्लाह सिंह असांखे क़यामत वारी गर्मी खां बचाए। आमीन। दोस्तों दुआगी आहियां रब करीम इन मस्जिद खे अॻे हिकिड़े दौर में आया हुआसीं त नंढी मस्जिद हुई हाणे अल्हम्दुलिल्लाह ॾाढी दिलि ख़ुशि थी हिन ॻोठ वारनि सम्झो कि जन्नत जा घर ख़रीद करे अल्लाह से इन घर खे आबाद फरमाए। रब करीम इन ॻोठ खे आबाद फरमाए। जितां जितां तव्हां आया आहियो अल्लाह से अवां जा वेड़ा घर ॿार बच्चा सभु आबाद ऐं शादी। दोस्तों गर्मी आहे हर इलाइक़े जे हिसाब सां उन मौसम जे हिसाब सां ख़ुदा पाक पंहिंजे मखलूक खे पैदा फरमाए। असांजो ताल्लुक लाड़ सां ठंडे सां पोइ इलाइक़ा कुझु थधा आहिनि। हीअ गर्मी जेका असांजे लाइ तमामु थोरो मुश्किल थींदी आहे पर जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश प्रिय मदीने जे साईं फरमायो सय्यनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेहिजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असांजे तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि
कुल्ला सलुकुम अलैहि अजरा। अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब तवां पंहिंजी उम्मत खे चओ या अल्लाह छा चवां। अल्लाह पाक फरमायो चओ ला असअलुकुम अलैहि अजरा। जेको कुछ अवां के मां रसूलुल्लाह जे दर तां मिलियो आ इन्ही जे बदले इन्ही जे एवज़ मां तव्हां खां सोन चांदी कोन थो घुरां, माल मिल्कियत कोन थो घुरां, संग कोन थो घुरां, बनी बारे जी शराकत कोन थो घुरां। हाँ जेकॾहिं मुंहिंजा गुण एहसान यादि आहिनि त इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। मां पंहिंजे अहल बैत जी मोहब्बत इज़्ज़त तव्हां उम्मत खां घुरी थो वठां। सुभान अल्लाह। जे मुझा थोड़ा मुझा गुण मुझा एहसान तव्हांखे यादि आहिनि त पोइ मूंखे अव्हां जे माल मिल्कियत में तव्हां न आहे, तव्हां पाण वटि रखो, नौकर पैसे जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ मुंहिंजे अहल बैत सां तव्हां मोहब्बत जो इज़हार कयो। जेको अॼु तव्हां कयो वेठा आहियो, अॼु तव्हांजो इहो ई नारो आहे त कुल वेझड़ा थी वे वसंदो ककर हुसैनी। कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। ॿी का बि ॻाल्हि कान्हे हित हलंदो ज़िक्र हुसैनी। कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। ये आयत करीमा दी मन शान नुज़ूल चाहे कॾहिं ये आयत नाज़िल थी। उलमाए किराम फरमाइनि था अल्लाह ने महबूब जे ऐलान नबूवत खां अॻु में जाहिलियत वारो ज़मानो हो, माण्हू छुड़वाग हा एतिरे क़दुरु जो ज़िंदा ज़िंदा न्याणियूं खॾा खुणी पूरींदा हा। पत्थर दिल माण्हू हुआ, न उन्हनि में अख़लाक़ हुयो, न माउ भेण जी सुञाणप हुई, न मुंहिंजा प्यारा वॾे नंढे जो साञा अदब हुयो। छुड़वाग हा, न खाइण ईंदो हो, न पीअण ईंदो हो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो न हया न गैरत न अदब न अख़लाक़। इंसानियत जी खुशबू भी उन्हनि में कान हुई। पर असां तव्हांजे मिठे महबूब अची हिन दुनिया खे रंग लाथा। बेअख़लाक़नि खे अख़लाक़ सेखारियो, बेअदबनि खे अदब सेखारियो, शर्म हया जी दौलत ॾिनाऊं, मां ऐं बाबे जी सुञाणप ॾिनाऊं, भाउ भेण जी सुञाणप ॾिनाऊं, सचो दीन ॾिनाऊं, घर घर जो नओं ख़ुदा हो। अल्लाह जे हबीब अची हिकिड़े ख़ुदा जे साम्हूं सभिनी खे झुकायो। जॾहिं सभिनी खे ख़ुदा पाक महबूब जे सदके मालामाल फरमायो तो खुशीअ में पिया चवनि त सारे जग में जानब लजन सार थी विया, अद मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। असां तव्हां चयो थोरा आहे न तो तव्हां बि गॾिजी चवरायो, शुक्रियो अदा कयो। सारे जग में जानब, सारे जग में जानब लजन सार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। कचूं शम्स तारा बती चाहे बिजली, कचूं शम्स तारा बती चाहे बिजली, मोहम्मद मिठे जी
अञा तेज़त जली पो चवा चईन तरफ़ुल चवा चईन तरफ़ुल से चमकार थी विया अग मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोचो दोस्तों जॾहिं सभिनी सां भलायूं थियूं वड़ थिया त पाण में सलाह करण लॻा दा जीअं पाण अॼु आहियूं ईअं अॻे कोन हुयासीं। अॼु अल्हम्दुलिल्लाह पाण इंसान बणिया आहियूं सही माना में। इहो असांजो कमाल न आहे, हसन मीर हुसैन जे नानी जो कमाल आहे। हाणे पाण बि वेही न रहूं जहिड़ो पंहिंजो हाल आहे मदीने जे ताजदार वटि हलूं जंहिं वटि बकरी आहे बकरी काए हले, बकरो आहे बकरो काए हले, दुंबो दुंबो आहे त दुंबो काए हले, उठ वारो उठ काए हले, घोड़े वारो घोड़ो काए हले। जंहिं वटि ॿ टे ॾोकड़ ॿ ॾोकड़ खणी हले, जेकॾहिं कंहिं वटि सोन ज़रो आहे सोन खणी हले, जेकॾहिं कंहिं वटि चांदी आहे चांदी खणी हले। हली आका जी ख़िदमत में हाज़िर थियूं त राणा तो असांखे रंग लाए छॾिया, तो असांखे बाअख़लाक़ बनायो, बाहया बनायो। आमिना जा लाल इहे थोड़ा असां तुंहिंजा लाइ कोन सघंदासीं, पर जहिड़ो हाल आहे जो कुझु आहे तुंहिंजी बारगाह में खणी आया आहियूं, असांजा नज़राना क़बूल फरमा। सोए बाबू बकरी मुंहिंजी बारगाह में आया, अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तरसो मां पंहिंजे रब खां पुछां मां तव्हांजा इहे चांदी सोन माल वठां या न वठां। तरसो तरसो वेही रहिया। अल्लाह जे महबूब अर्ज़ कयो मुंहिंजा मालिक मिठा, हे मुंहिंजा उम्मती मुंहिंजा थोरा गुण मञी मुंहिंजे तॾे हली आया आहिनि। को उठ काए आयो आहे, को बकरी जो बच्चो काए आयो आहे। सभु चवनि था सोना असां हिन जो एवज़ो मुल त कोन था ॾेई सघूं जेके तुंहिंजा थोरा आहिनि। थोरनि मथे थोरा मूं ते मार वणनि जा, थर में वारी थोरड़ी तंहिंखां घनेरा, पोइ भलायूं ॿिया भेरा मां घणी घणी दस केतिरा। आया मुंहिंजा थोरा मनी माल खणी आया वठान या न। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा जान सुन असां तोखे सभु कुझु ॾेई छॾियो आहे। वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन, असां तोखे रहमत लिल आलमीन बनायो आहे। ॿिन्ही जहान जूं वागूं तो रसूलुल्लाह जे हथ में आहिनि। मिठाई साहब फरमाईंदो आहे जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ी आई, ख़ामद ख़ास ख़ल्क़े मोहम्मद मुकाई, कलमूं ते करीम ते चिटो चायाई, अन मौला कव अंत महबूबी ईअं उताई। पोइ लिखी ॾिनाई बत्ती सराऊं सैयद खे। मुंहिंजा बाबू असां तोखे हरगंज ॾेई छॾियो आहे। ॿई जहान तुंहिंजा आहिनि, जीअं वणे तीअं कमु हलां। सुहिणो तूं पाण सखी फला तनहर, तुंहिंजे दर तां को ख़ाली वेंदो ई न आहे।
तो पान सखिया उर्दू ने आश के फरमायो मेरे करीम से कर किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा तो दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं। बाबा सैयद मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह गिलानी सैयदा पान फरमाए तो करा कल की खजीने दी करा गल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात मदीने दी खैरात मदीने दी। सुना तू सखिया तो कहने जे माल जी जरूरत ना है सोन तो माल खड़ी वने काहे हाँ जेकॾहिं तुंहिंजे दर ते आया त खाली न वञे हाणे हिननि खां माल मिल के तो न घुर हिननि खे चओ इल्लल मवद्दत फिल कुर्बा जे मां रसूलुल्लाह जावा के गुण थोड़ा याद हैं त पोइ मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कयो उन्हनि जो ज़िक्र कयो उन्हनि जे लाइ ख़ैरातूं कयो हेड़ा जलसा मल्हायो उन्हनि जो अदब कजो उन्हनि जी ताज़ीम कजो उन्हनि जी औलाद सां बि मोहब्बत कजो। अहल बैत हाणे अहल बैत केरनि चार अदा घणा अहल बैत घणा चार ठीक है। पहले नंबर ते हजरत मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला वो शेर खुदा जो अपना तो ईमान अली है अपना तो ईमान अली है दुनिया माने न माने अपना तो ईमान अली है। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। काहे भी जो थक जी क्या सुभान अल्लाह अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। हज़रत मौला अली शेर खुदा ये नंबर ते सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जिंदे ला आशिक फरमायो नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का नबियन जे सरदार जी न्याणी वलियन जे सरदार जी रानी जन्नती सरदार जी अम्मा ऐं पाण जेके भी औरतूं जन्नत माणी दियूं सभिनी जी सरदार वाह अम्मा खातून जन्नत जो डिग्री
वाह वाह तो कि अल्लाह जी तरफा मिलियल एहसास ब टियो इमाम हसन साईं चौथो इमाम हुसैन साईं ए ओए मुझे महबूब जो आला जो नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है शाह इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। घना चार मदीने जो साईं गॾ वेह त पंज तन पा ही घरानो अजीब बाकी जेके बि जीलानी सैयद रिज़वी मुझा प्यारा लकियारी राशिदी जीलानी बुखारी गीलानी ये सब जेके भी सादात सगोरार ये सब असल अहल बैत जे ताबे असल जो को बना वो मदीने जो चार उन वण जो शाफ़ मुजादी दोस्तों बुजुर्गो ये पांजी मस्जिद आहे ये मस्जिद जेका है इन्हीं जी जेका चार दीवारी आ असल मस्जिद वाली बाकी ही जो को ब्रांडो आ बाकी जो को इलाको आ यो सब मस्जिद शरीफ जे ताबे आ एतिकाफ में जो को मानू वेंदो आ सो हिते कोन वेंदो अंदर वेंदो मस्जिद में वेंदो एतिकाफ त असल जेका मस्जिद आ वो आहे जेके चार दीवारी आ मेहराब भी मस्जिद में ना है मस्जिद खां ॿाहिर आ मुजादी दोस्तों अहिड़े नमूने सां मुंहिंजे महबूब करीम जा आल बैत चार आहिनि असल बाक़ी सब ताबे हे उहे चार जंहिंजे लाइ अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौलत खाने आया मुस्लिम शरीफ जी हदीस आहे अम्मा फरमाए थी मदीने जे साईं के कारी चादर कुलन में पयल हुई उन ते गुल चिट ठहियल आहे जॾहिं दौलत खाने आया घर मुबारक में आया फरमायूं हैदर करार किथे आ फातिमा ज़हरा किथे आ हसनैन करीमैन किथे आहिनि चारई आया चईन खे विहारे पान भी वेठा तो पंहिंजी चादर मुबारक सभिनी जे मथां ओढ़े फरमायूं अल्लाहुम्मा हाउला आल बैती मुझा मौला हे मुझो घरानो आ हे मुझो अहल बैत आ मुझा मालिक मिठा इन्हनि जी तोखे भारत आ इन्हनि सां जेको मोहब्बत करे उन्हनि जी बि तोखे भारत आ जेको इन्हनि सां सही मोहब्बत करे मुझा मौला उन्हनि जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए छॾिजा सुभान अल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों मशहूर रवायत बल्कि कुरान शरीफ में आयत मौजूद आ जॾहिं नजरान कबीले जा ईसाई हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मदीने शरीफ मुनाज़रो करण जे लाइ आया मादल्ला उन्हनि जो अक़ीदो हो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे मदीने जे साईं फरमायो न न इहो तव्हांजो अक़ीदो कुफरियो आहे इहो तव्हांजो नज़रियो ग़लति आहे अल्लाह जो पैगंबर ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बानो ऐं अल्लाह जो नबी आहे
साईं करीम उनके माकूल तरीके से समझायो पर न समझा। वो अल्लाह के महबूब उनके चैलेंज कयो मोबाइल छा अहाँ बि सुभाणे फलाणे मैदान में बच्चा ॿार वठी अचो, मां अल्लाह जो महबूब बि ॿार बच्चा वठी थो अचां। पोइ दुआ घुरंदासीं त अल्लाह साईं जेका असां वटां हक़ वारी जमात आहे उहा दुनिया में रहे, बाक़ी जेको नाहक ते आहे उहो ज़मीन में धसिजी वञे, ज़मीन उनखे ॻेहे वञे। मुंहिंजा अजीज़ दोस्तो बुज़ुर्गो, ईसाईनि इहो मुनाज़िरो इहो मोबाइल जो चैलेंज क़बूल कयो। सुबुह जो टाइम आहे, आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज फजर जी पढ़ाए फरमायूं सलमान फारसी 4 काठियूं खण फिलाने मैदान में उहे 4 काठियूं लगा ऐं उन जे मथां चादर विझ त मां ऐं मुंहिंजो आल बैत उन चादर जे छांव में बीहंदासीं। सुभान अल्लाह। अगर सलमान फारसी यो इंतजाम कयो, पान करीम फरमायो अलीउल मुर्तदा के चया लब्बैक या रसूल अल्लाह। हैदर करार बन मुझी न्याणी फातिमा तो ज़हरा के बचिया, हसन करीमन के बचिया चारिया साहबा किराम फरमाइंदा सुने महबूब सिद्धे हथ में इमाम हसन जो हथ वरतो, खाबे हथ में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो हथ वरतो। फरमायूं मुझी खातून जन्नत शहजादी तमाम मुझे पुछां लो हैदर करार अवां जे पुछां हले। इन हाल में साईं करीमन हलिया, जॾहिं हलिया त अजीब नज़ारो। सुभान अल्लाह। पिडाई साहब फरमाइंदो आहे त के आयो काफ़िलो जिदी तरह मोचारी तोड़ सिगारियां सैयद चे करहो मजा कोड हाणे लख लहे पई लोड जी जातन जतन जी। मदीने पाक खां गुजरिया औरतूं मर्द छतुन ते चढ़ी आया, नज़ारो ॾिसण जे लाइ जन जन जी नज़र पई। उहे पिया चवनि हिकु मां चमवल तुंहिंजी अखियुनि जो वॾा मर्द मथे रब थई मारे, हर चौक ते रूह ते रड़ंदे ॾिठम साईं दाना दिले रब थई मारे, साईं दाना दिले रब थई मारे। वाह जा चेहरा जॾहिं साईं उन मैदान में पहुता जिते नजरान जा ईसाई बीठा हा, अल्लाह जे महबूब जो नंढड़ो काफ़िलो उते जॾहिं पहुतो उन्हनि ईसाईनि जे मौलवियुनि जी नज़र पई, उन्हनि जे मुफ्तियुनि काज़ियुनि जी नज़र पई त ज़ुबानुनि खे ताला लॻी विया। को ॻाल्हाए न पियो सघे, नज़रूं हेठि झुकी वयूं। अखियुनि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयो, अखियुनि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयो, हिन दिल खे मजबूर करे आयो, मजबूर करे आयो, अखियुनि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयो। सुभान अल्लाह। साईं मियां मोहम्मद खड़ी शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह बड़ा हसीना ये पांजो है कादर बख्श जरवार गोठा ये बाराड़ी के गोठ में साईं आयो। साईं जो हुस्न ॾिसी माण्हू भुलिजी पिया। पुछो से तव्हांजो नालो समझो मोहम्मद, अञा बि ज्यादा पक थी नालो बि साॻियो आहे त माण्हुनि खे सॾु कयो अदा अचो मोहम्मद आयो आहे, मदीने वारो मोहम्मद माण्हू जोड़िया। हाणे साईं अल्लाह जे वली से मियां मोहम्मद उन्हनि माण्हुनि खे चयो फान फरमायो ए मोहम्मद गुलाम मोहम्मद, ए मोहम्मद
मोहम्मद गुलाम मोहम्मद ए मोहम्मद हो रे जिंदा जग कलमा पढ़दा है ओ मोहम्मद हो रे फरमाया मां वो मोहम्मद को आया कि ओही ॾिसणो आहे हीअं जो हथ जो इशारो कयो त साम्हूं आमना जा लाल अची बीठा जो माण्हुनि जी नज़र पई सभु ॾिसंदा विया बेहोश थी किरंदा विया जीअं मूं ॾिठो अॼु कोन ॾिठो हींअर कोन ॾिठो माखी मिसरी खंड कनाला ओ मिठल मुंहिंजो मिठो पर जुम कोन ॾिठो हिनर कोन ॾिठो साकाती कुर्ब वारी अल्लाह साकाती कुर्ब वारी अल्लाह जैसा जानब मुखे पुठो अजो कोन ॾिठो भेनर कोन ॾिठो नजरान जे ईसाईन जो ॾिठो होश उॾामी नज़रूं झुकी वयूं ज़बानुनि खे ताला लॻी विया उन्हनि जा शागिर्द पिया चवनि हाणे ॻाल्हायो असांजा मौलवी साहब ॻाल्हायो चवनि पिया ॻाल्हाइण जी गुंजाइश रही कान्हे चेहरा त ॾिसो चेहरा त ॾिसो आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायो तेरी नस्ले पाक में बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सब कदमन में किरी पिया सोना असां मुनाज़े ते हथ खयो मोबाइल ते हथ खयो जानी बस पंहिंजे देश में रहण दे असां माफ़ी था घुरूं माग़रत था घुरूं उन ॾिहाड़े बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इहे चार हस्तियूं गॾु अली साईं अम्मा खातून जन्नत इमाम हसन हुसैन अलैहिमुस्सलातु वस्सलाम दोस्तों चार पर चैन में चैन जो शान पंहिंजो आहे पर करबला वारे जवान जो शान पंहिंजो आहे साईं अहिड़ी तारीख़ क़ाइमु करे वियो जो क़यामत ताईं लखे माण्हू करोड़े सलाम या हुसैन इश्कंदा रहंदा करबला जे मैदान में अज में जेको साईं जो रोज़ो मुबारक आहे दोस्तों यजीद जी कबरी नज़र कान थी अचे यजीद जो ख़ानदान ख़ुदा ख़त्म करे छॾियो मुंहिंजा प्यारनि जा बंगला ओताकूं वीरान करे छॾियूं ओताक अॼु बि आबाद आहे त करबला में सोने हुसैन जी आबाद अॼु बि लखे करोड़े माण्हू सोने पाक इमाम के सलाम पेश था कनि मुजादी दोस्तों बुजुर्गो हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आया सुने महबूब करीम सिद्धे कन में आज़ान थी खाॿे पासे तकबीर थी ऐं फरमायो हुसैन साईं अखियूं खोलियो ज़बान हाल सां अर्ज़ कई सोना नाना से ॿुधायो भवन फरमायो पुट आज़ान मुंह ॾेई छॾी आहे तकबीर मुंह पढ़ी छॾी आहे पुट हाणे नमाज़ बि अहिड़ी पढ़ी ॾेखार
हाणे साईं जा इशारा हुसैन ही समझी सके तो तुझी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ तुझे रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इज़हार भी आ इसरार भी आ तुझा अहिड़ा इशारा कीअं समझा जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों सैयदना इमाम अली मकाम खे अल्लाह जे महबूब फरमायो हुसैन जड़ी आज़ान आ जड़ी तकबीर आ पुट नमाज भी एड़ी पढ़ी ॾेखार जा सुने पाक हुसैन ज़बानी हाल सां अर्ज़ कयो बस दुआउन जी ज़रूरत आना ना करबल खे वसाइण कम मुंहिंजो सरनेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधाइण कम मुंहिंजो तो ॼमन सां मूंखे कन में चयो मां बचपन में तोसां आहे वाइदो कयो आख़ून अबे खीर अमर जी जल जो मल्हाइण कम मुंहिंजो तू नज़र कजाए नाना नबी जेको हूंदो मोले हुकुम रबी सो पूरो कंदासीं इंशा अल्लाह आ रब रिझाइण कम मुंहिंजो सुभान अल्लाह तुंहिंजो वतन छॾियां थो माना ना ला तज़न इल्लल्लाह माना तुझे दीन ता दिल भर पाक नबी घर बार लुटाइण कम मुंहिंजो सुभान अल्लाह। सुनो इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहि सलाम उहा ज़ाते बाबरकात जंहिंजे लाइ निमाज़ डिगी थी वञे जंहिंजे लाइ ख़ुतबो साईं छॾे ॾिए मुंहिंजा प्यारा जंहिंजो रुअण साईं खां बर्दाश्त न थिए एतिरो प्यारो साईं के जो हिकु दफ़ो साईं वेठा हिकु रान मुबारक ते संदन फर्ज़ंद हज़रत इब्राहिम वेठो आहे ॿी रान ते हज़रत हुसैन अलैहिस्सलाम वेठा आहिनि जिब्राईल आयो अर्ज़ कयां मिना जा लाल रब मूंखे मोकिलियो आहे भई शहज़ादा पाण वटि न रख हिकिड़ो मां रब खे ॾे त महबूब निहारियो पंहिंजे फर्ज़ंद हज़रत इब्राहिम ॾे बि निहारियो इमाम हुसैन ॾे बि निहारियो निहारे फरमायूं जिब्राईल इब्राहिम वठी हुसैन छॾियो जिब्राईल अर्ज़ कयो सोना पुट पुटा ॾोटो ॾोटो आहे तव्हां पुट क़ुर्बान पिया कयो ॾोटो रखो था मुंहिंजे आका जे अखियुनि में लुड़क अची विया फरमायूं जिब्राईल जे इब्राहिम वेंदो त मां रोंदुसि पर जे मुंहिंजो हुसैन वियो त मां बि रोंदुसि त मूंसां गॾु फातिमा ज़हरा बि रोईंदी मां पंहिंजे न्याणीअ जो रोअण बर्दाश्त करे न सघंदुसि अजीब धर्म करबला जे मैदान में सुन हुसैन आयो बेयारो मददगार न हो जे इस्माइल अलैहिस्सलाम जे खुड़ीअ मुबारक सां ज़मज़म जो खूह ज़ाहिर थी सघे थो सुन हुसैन हथ खणे हा ये फरात नीलू नदियूं सभु साईं जे कदमनि में वही पर ही हुयो इम्तिहान
अल्लाह से असा के भी देखारियो युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। अल्लाह पाक फरमायो ए दुनिया वारो अवा दुनिया जे आशिकन जो मिसालूं ॾींदा आहियो, दुनिया जे इश्क मजाजी ते ॻाल्हाईंदा आहियो, पर कॾहिं हक़ीक़ी आशिकन जो अहवाल भी पढ़ी ॾिसो। कॾहिं मां अल्लाह जे आशिकन जो भी हाल तारीख़ पढ़ी ॾिसो। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह फरमाए तो मुझा अहिड़ा बाना जेके चवन था असांजो रब अल्लाह, उन्हनि जे मथां तकलीफ़ूं आयूं, बुख आई, उञ आई, उन्हनि खे सदमा मिलिया, पर इस्तक़ामत सां रहिया, कोई ते कोन हटिया, वावेला न कयाऊं, ना शुक्री न कयाऊं। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। उन्हनि जे मथां न दुनिया में को गम खौफ आ, न आखिरत में उहे गमगीन थींदा। सुनो हुसैन इन आयत जो तफसीर करबला में समझाइण आया। नारे तकबीर, जोरदार नारो दोस्तों, ॾाढा सुस्त टुस्त। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर हुसैनिया। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह सिद्धो फरमाबा जरूर आज़माइश पंहिंजे ॿारनि खे बुख में, उञ में, हर तरह। अल्लाह जो प्यारो बानो आशिक सोनो हुसैन करबला जे मैदान में इन आयत जो मफ़हूम समझाण आयो त बुख बर्दाश्त कीअं कबी आहे, उञ बर्दाश्त कीअं कबी आहे, तकलीफ़ुनि में इस्तक़ामत कीअं कबी आहे, सब्र कीअं कबो आहे। वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अल्लाह से फरमाए थो अहिड़ा मुंहिंजा बाना बानियूं जेके पंहिंजो ज़िंदगी जो रातियूं उजागर करे किचन में गारा पाए, कॾहिं सजदे में, कॾहिं रुकुअ में, क़याम में गुज़ारे छॾींदा। सुनो हुसैन करबला जे मैदान में अहिड़ियूं रातियूं सम्झाइण जे लाइ दिल ठारे चो सुभान अल्लाह। इन ॻाल्हियुनि खे सम्झाइण जे लाइ आयो। पर दोस्तों शाबाश मुंहिंजे हुसैन, पर पोइ बि बशरी तक़ाज़ा त पी आयो, औलाद वारा आयो, दिल ते हथ रखो। हिकिड़ो पुटु गुज़ारे थो वञे त 3 ॾींहं माण्हुनि जा बेड़ा कर कॾो आहे, माण्हू दिला सां था ॾियनि। करबला जे मैदान में 19 ॼाणा घर जा भाती हिकिड़े घर जा कोई शहीद थिया पिया। हिकिड़े पासे 72 मुरीद शहीद थिया पिया। मुरीद बि अहिड़ा, हिकिड़ो साईं जो असाबी हुयो गॾायो, वॾी उमिरि जो हो, हलंदो हो त जीअं लाउड स्पीकर आहे हेठि झुकी वियो, मथो हेठि, चेल ॿाहिरि। जॾहिं इमाम हुसैन अली सलाम जे मथां इहो वक़्तु आयो, साथियुनि खे चई त पुठियां नेज़ो हणी ज़मीन ते, पोइ मुंहिंजी चेल खे सिधो करे ॿधो, चेल सिधी करे ॿधो, ऐं हे मुंहिंजा जेके वार इहे मथे करियो त मूंखे कुझु नज़र अचे। वॾी उमिरि जो हे वार ॿधाऊं। इमाम हुसैन जी बारगाह में सोना इजाज़त ॾे त तुंहिंजे सिर तां कुर्बान थिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमायो तव्हां क़ुरान आयो तो ते मयार कान्हे का। अर्ज़ की सोना मूं ॿुधो आहे करबला में जेको हुसैन तां कुर्बान थींदो उनजा 2 जहान मौजूद थींदा। सोना इजाज़त ॾे। अल्लाह अल्लाह। अहिड़ा हुबदार मुंहिंजे सोने हुसैन सां गॾु 72 मुरीद शहीद थिया। 19 अहल बैत, 20 साईं इमाम हुसैन, 92 साथी हुआ पाण में मर्द। आखिर इंसान हुसैन
हज़रत मौला अली शेर खुदा वटि ॿ माण्हू आया हिकिड़ी उठ हुई उन ते लड़ी आया हिकिड़ो पियो चवे उठ मुंहिंजी आ ॿियो पियो चवे उठ मुंहिंजी आ सही फरमायो अमा वटि शायदि गवाह कोन्हे इहो फ़ैसिलो न थींदो मूंखे जेको सही निशानी ॿुधाईंदो उठ जी मां फ़ैसिलो उन जे हक़ में कंदुसि पोइ जंहिंजी सही माना में उठ हुई उहो अर्ज़ु करणु लॻो सोना उठ मुंहिंजी आहे साईं फरमायो तो वटि कहिड़ी निशानी आहे अर्ज़ु कई मुंहिंजा साईं हीअ असांजी उठ आहे हिन जो गोरो हुयो गोरो पैदा थियो पर पेर न पियो छले उठे पियो वरी किरे पियो हिकु दफ़ो उथण जी कोशिश में जो किरियो मूं सम्झो त मरी वियो जल्दी घर वियोसि छुरी खणी आयुसि मूं चयो त हलाल शइ मुर्दार थी वेंदी त मां उनखे कुअण जी कोशिशि कई पर उनजी अम्मा इहे उठ इहा मथां बीठी जॾहिं मूं उनखे ज़िबा कयो मां रड़ियूं कयूं मां जी अखियुनि मां ॻोढ़ा बहण लॻा मूं न सम्झो मुंहिंजो बाबा आयो मूंखे ॿांह खां वठी चई ज़ालिम हीउ कमु छो कई मूं अर्ज़ु कयो बाबा मुर्दार थी वञे हलाल माल चवणु लॻो पुट अञा तूं पी न थियो ऐं तोखे ख़बर कान्हे औलाद छा आहे पुट तूं कुई आ ज़िबा करी आ माउ जी जर जे अॻियां न करी आ ॿिए पासे ज़िबा करी आ पुट तोखे ख़बर न आहे त पीउ माउ जूं दिलियूं औलाद जे लाइ केतिरियूं नरम हूंदियूं माउ जे दिलि ते दाग़ थी बीठो हूंदो मां जी दिलि ते कारो टको थी वियो हूंदो मूंखे उहे लफ़्ज़ बाबा जा यादि आहिनि त हिन उठ जे दिलि ते दाग़ थी बीठो हूंदो सोना शेरे ख़ुदा उठ खे कुआ कासाई घुरा उठ ज़िबा कयो दिलि कढो जे दिलि ते कारो दाग़ हूंदो त उठ मुंहिंजी आहे जे न हूंदो उठ मां फरे ॾींदुसि सुभान अल्लाह मौला अली साईं कासाई घुरायो उठ ज़िबा कयो चमड़ी धार थी हॾनि तां गोश्त लाथो जॾहिं तिल कढियूं सभिनी ॾिठो त दिल ते कारो फटा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी उलमा अहले सुन्नत दिल ते कारो दागा फटा सोने हैदरे करार दी नजर पई साईं के फैसलो विसरी अल्लाह फरमायो मुझो हुसैन किथे विया इमाम हुसैन खे वठी भाकुर पाए फरमायो हुसैन ये दिल उठ जिया पुट हिन जो हिकिड़ो गोरो हिन जे साम्हूं कुठो वियो आहे हिन जे मां जी दिलि ते हेॾो दाग़ ठहियो आहे न ॼाणा करबला में तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं केतिरा तुंहिंजा पूंदर शहीद थींदा तुंहिंजे हंज में 6 महीननि जो अली असगर शहीद थी वेंदो कासिम घोट शहीद थींदो अली अकबर सोनू शहीद थींदो सोना हुसैन तुझे सब्र के सलाम आ न जाना तो तुझे दिल ते अलाए केतरा फट ठहंदा दोस्तों बशरी तकाज़ा सोने हुसैन सब्र जी इंतहा कई सब्र जो जबल बनजी बीठो पर दोस्तों इंसान आहियूं औलाद वारा आहियूं थोड़ो दिल ते हथ रखिजो जॾहिं हज़रत सैयदना अली असगर 6 महीननि जो मासूम शहीद थियो मौला अली हज़रत मौला हुसैन अलैहिस्सलाम हज़रत सैयदना अली असगर के पंहिंजे सीने लाए पान फरमायूं अली असगर
ये तुझी वही करबला में अचण जी तू भी कान का हिन उम्र जा बार त पीगर में हिन उम्र जा बार त अम्मा जे हंजन में लोर वेठा पुट अली असगर तो के तकदीर की आवनो पुट असा खा इन जालिमन के खौफ हो तो 6 महीनन जे अली असगर हिनन जो केड़ो लोग मुझा सोना अली असगर किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता लिखूं जनी जेतरियूं लोह कलम में उन्हनि ओतरियूं घड़ियूं घारन पेयूं लिखो जो निराण में सो अंग की आड़ी की अचिए हाणे वेठ पाड़ियो वेठी पाड़ जेको लालन लिखो लोह में। दोस्तों उन वक्त को हुसैन अली सलाम खां पूछे सोना तुझे दिल ते छा गुजरियो अहिड़ा मरहला आया थी मुझे हुसैन के लोॾे छॾियो। दोस्तों इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अली सलाम जो जॾहिं वारो आयो किस्सो मुख़्तसर वारो आयो साईं मोकिलाए करबला के मैदान में पहुंचा 113 तीर लगला मुझे मौला हुसैन खे 32 भाला लगला 34 तलवारुन जा खावा आज़ान आई सोने पाक हुसैन तलवार बयान में करे घोड़े ता हेठ लथा शिमर लईन चो त हाणे तलवार बयान में आ रत इमाम पाक जो वही चुको आ किरण वारान हमले जी कोशिश की तो मुझे सोने फरमायो लईन ती परे थी बटन किले जा खोल बटन जो खोले तो परस जा दाग हा सीने पे सोने हबीब फरमायो सच फरमायो मुझे नाने तो एकड़ो कोढ़ी कुत्तो आ जो मुझे अहल बैत जे रत में वात विझी रहियो आ वो तू ही आई शिमरा कली तो तुझे ला मुझे महबूब फरमायो हाणे थोड़ो छुटो थी भी परे थी भी पूरी जिंदगी में हुसैन जी हिकड़ी नमाज कज़ा कान्हे अज आखिरी नमाज आ मटा रब डोरा पोले हुसैन आखिरी नमाज कज़ा करे आयो है पान मां मथो सजदे में रखा पो तुझी मर्जी पान मथो सजदे में रखी अर्ज क्यों जाश कहदारा साईं असां जी यारी कबूल पैसला असल खां आया अहां जी बानी ये बंदी बेकारी कबूल पैसला जाश सजदे में वया शिमर लई खंजर जो वार कयो इमाम पाक अर्ज कयो मुझा मौला मुझी कुर्बानी कबूल करे मुझे बच्चन की कुर्बानी कबूल करे आवाज आयो इस नवासे की हिम्मत पर मुस्तफ़ा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है अरे सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है करबल में गर हुसैन सर ना कटा था न ये नमाजें पढ़ी जाती न ये इस्लाम रहता। दोस्तों इंसान हा अजीब मरहला आया सब्र के बावजूद को एड़ो लोडो आयो मरहलो आयो जे दिलियूं हिलाए छॾियो। हिकिड़ो मरहलो इमाम पाक जी शहादत खां बाद आयो बाद में आयो जॾहिं यज़ीदन इमाम पाक के शहीद करे छॾियो शाम करबला शाम गरीबा सांझी जो टाइम हो
ज़ालिमन तंबू साड़िया जंहिंमें सैयदा सकीना जी चादर खे बि बाहि लॻी। अफरा तफरी मची वई। सैयदा सकीना मुंहिंजा प्यारा दोस्तो चादर में बाहि लॻी। चवई पई पुफी किथे आई? बाबा हुसैन किथे आई? बाबा हुसैन किथे आई? ज़ालिमन असांजा तंबू साड़े छॾिया। शहीद जीअरा इमाम पाक आवाज़ ॾिनो, सकीना तुंहिंजो बाबो हेॾा शहीद थी पियो आहे, बाबा हलिया। सैयदा सकीना बाबा जो सॼो जिस्म मुबारक तीरनि सां भरियो पियो, मथो रखी सीने ते जिते जाइ मिली मुंहिंजा प्यारा आली पई तंबू साड़ण लॻा। सोने इमाम पाक जी शहज़ादी पंहिंजे शहीद बाबे जे सीने ते मथो रखी आरामी थी वई। सैयदा ज़ैनब पुछो सकीना किथे आ? सकीना केॾा वई? पाण पर्दो करे करबला जे मैदान में लथी। शहरबानो हे ॿार संभालजो, मां अदा हुसैन ख़बर ॾेई अचां। सभिनी जी त मुंहिंजे अदा ख़बर न थी, मां वञी पंहिंजे भाउ खे ॾिसी अचां। सकीना किथे आ? मुंहिंजा प्यारा करबला में जो सैयदा ज़ैनब आई। सैयदा सकीना सॾु कयो, पुफी बाबा हुसैन शहीद थियो पियो आहे। मां सकीना बाबा सां गॾु आई, मुंहिंजो फिक्र न कजो। दोस्तो बाबा आयो, बच्चन वारा आयो, सीने ते हथ रखो त इहे घड़ियूं छा घड़ियूं आहिनि। यज़ीदन जी माई पानी खणी आई, सैयदा अम्मा ज़ैनब खे ॾिनई त पानी पियो। अम्मा फरमायो हाणे ज़हर जो प्यालो आणियो हा, पाणीअ खे छा कंदासीं? वरी दिलि में ख़्यालु आयो, फरमायूं सकीना नाना साईं चवंदो हो त नंढनि जो ख़्यालु कंदा कयो, नंढनि ते शफ़क़त कंदा कयो। तूं करबला जे मैदान में असां में नंढड़ी आई, पाणी आयो आहे पुट, हाणे पाणी पी। वाह वाह सैयदा सकीना तुंहिंजो सबर, वाह सैयदा तुंहिंजी रसूलुल्लाह जे हुक्म जी तामीर। पाणी जो प्यालो खणी करबला में जेके शहीदनि जा लाश मुबारक पिया उन्हनि में डोले थी गोले थी दादा अली जॾहिं सोने अली असगर जे मथां आई, मुंहिंजा प्यारा हथ सां डोले थी अदा उथ पाणी आयो आहे। नाना थो चवे त नंढनि जो ख़्यालु रखियो, तूं असां सभिनी में नंढड़ो आई, उथी त मां सकीना तोखे अॻ में पाणी पियारियो। करबला में नहीं करबला दोस्तो जॾहिं सभु मार्को ख़तमु थियो, इन्हनि ज़ालिमनि अहल बैत जे पाकनि खे उठनि घोड़नि ते विहारियो, नंढड़ा मासूम विहारियो। आख़िरी ॻाल्हि कंदुसि, जिगर खे संभालजो, दिल ते हथ रखजो। काफ़िलो हलियो, जंहिं वक़्त में दमिश्क में पहुता, शाम जो मुल्क शहर आहे दमिश्क, दमिश्क में पहुता, नेज़नि ते शहीदनि जा लाशा हा। मुंहिंजा जी दोस्तो शाम जा माण्हू तमाशो ॾिसण जे लाइ छतुनि भितुनि ते चढ़ी आया। उन्हनि सम्झो त यज़ीद जा बाग़ी हा, हुकूमत जा बाग़ी हा, उन्हनि खे क़तल कयो वियो आहे। इहा ख़बर कान्हे ही त रसूलुल्लाह जो घरानो आहे। मथे चढ़ी आया, उन्हनि में हिकिड़ी माई हुई, उनखे तरस अची वियो, हेठि लही आई। पंहिंजे घर में कुझु मानियूं हुयूं, बोड़ हुयो, चांवर हा, पाणी खणी अम्मा सैयदा ज़ैनब खे पेश कई। अदी हे मुंहिंजे तरफ़ां मानी आहे, बोड़ आहे, चांवरनि तव्हां कैदियुनि जे लाइ, मुसाफ़िरनि जे लाइ मां खणी आई आहियां। सैयदा ज़ैनब निहारे फरमायूं, अदी तो असांखे सुञातो आहे, सुञातो आहे जो असांजी ख़िदमत बि करी? कि न अदी मूं अव्हांखे सुञातो कोन्हे। अम्मा ज़ैनब चवण लॻी, करबला खां हेसि ताईं के गिलास पाणी जो
तो जो हेॾी हमदर्दी कई छाजे करे माई साहब अर्ज कयो तो मां मदीने में रहंदी हुअसि कई दौर में अम्मा फातिमा ज़हरा जे घर जो कमकार कंदी हुअसि बुहारी ॾींदी हुअसि एक दफ़ो मूं अम्मा फातिमा के अर्ज कयो अम्मा मूंखे का नसीहत वसियत करे छॾ हयाती ते भरोसो न आहे मां तुंहिंजे उन ॻाल्हि ते अमल कंदी रहां अम्मा फातिमा ज़हरा पुछो मुंहिंजे वञण खां पोइ तूं हिते रहंदी आहीं या पंहिंजे मुल्क वेंदी अम्मा लाज़िमा तुंहिंजे वञण खां पोइ मूंखे पंहिंजे ॻोठ वञणो पवंदो अम्मा पुछो तुंहिंजो ॻोठ कहिड़ो आहे मां चयो दमिश्क जी सैयदा फातिमा रोई सिधी ॻाल्हि त कान कई पर चयई अधी पुट दमिश्क में कॾहिं बि कैदी ॾिसे कॾहिं परदेस जो काफ़िलो अचे कैदी अचनि त जेको हुजे सो ॾेई छॾे मानी टिकी उन्हनि खां न छॾिजो उन्हनि जी ख़िदमत कजो तुंहिंजा क़यामत ते बेड़ा पार थींदा मूंसां गॾु जन्नत में हुजे अॼु मूंखे ॿी ख़बर कोन्हे मां त अम्मा ज़ैनब अम्मा फातिमा जे चवण मुताबिक़ अव्हां खे कैदी सम्झी परदेसी सम्झी मां हमदर्दी कई आहे सैयदा ज़ैनब रोए थी ॿुधाए कोन थी असां केरु आहियूं पाण भरो माई ठीकु आहे तुंहिंजे हक़ में छा दुआ घुरां कहिड़ी दुआ घुरां उहा ॾेई खाधो पीतो आंदो माई चवण लॻी अदी मुंहिंजे लाइ दुआ घुरो मुंहिंजे दिलि जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे अम्मा फातिमा ज़हरा जे घर में ॿ शहज़ादा रहंदा हुआ हिकिड़े जो नालो इमाम हसन हुयो ॿिए जो हुसैन अल्लाह उन्हनि सां गॾु हिकिड़े बीबी हुई जंहिंजो नालो हुसैन अल्लाह मूं ॿुधो आहे इमाम हसन अल्लाह खे प्यारो थियो बाक़ी इमाम हुसैन आहे बीबी ज़ैनब भी अञा आहे अजी दुआ कर अवां परदेसी जी मन दुआ कबूल थिए अल्लाह से मूंखे सैयदा ज़ैनब जो मुंहुं ॾेखारे अल्लाह अल्लाह से मूंखे हुसैन सैयदा ज़ैनब कुछ गार भरे फरमायो माई मूं ॻाल्हि ते पर्दो में रखियो माई खुदा तुंहिंजी दुआ कबूल करे ज़ैनब मां आहियां मूंखे अल्लाह साम्हूं ॾेसे ते जेको सर भरे जो सोने हुसैन तो ज़ैनब के ॾिठो अॻिते वञो इमाम हुसैन भाई साहब हैरान थी वई चवण लगी यज़ीद तुझे मथां लानत अरे असां सम्झो के पागी है रसूलुल्लाह जे कुल अल्लाह बेईमान तुझो न्याणियूं पकड़न में मदीने जे साईं जा पाक ॿार रोट थी लानत हुजे तुझे मथां बेहया तोखे हया बुधू मोटी दुनिया में अचल पर बाणा कोन आया सॻिया मोहरम सगोरा आया पर बाणा कोन आया यकी मारुल कई मोकलाणी छॾे वतन करे विया बेगानी
हाजी रोयो जर अखिन पर बना कोन आया पिया काफिले के कतारे पाल करबल ने उठला उठारे आंदो पैगाम भेनर पखिन पर बना कोन आया गारी जिंदड़ी अगण चिल महेसर ना मोटिया न मुंहिंजा मुसाफिर। दोस्तों अजीब दास्तान है करबला। अल्लाह से शाल करबला वारन जा दर्जात बुलंद फरमा। रब उन्हनि जे रूहानी फ्यूज़ में बरकत फरमा। शहीदान करबला जे सदके इमाम पाक जे सदके अल्लाह से गोठ राज खे अवा सजी जमात के आबाद के। दोस्तों अल्लाह साईं सोने सखी मुर्शिद करीम सोने सखी सैयद अब्दुल्ला शाह बादशाह जीरानी रहमतुल्लाह जा दर्जात बुलंद फरमाए। वो सखी जवान जंहिंजे दर ते कुत्तो बि बीमार थींदो हो त डॉक्टर ईंदा कुत्ते जी बि सुञाणप हुई। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों पान हलिया विया पंहिंजे रूहानी फैज़ जो दरिया छॾे लंगर न्याज़ उहो ई आहिनि। हाज़िरी ॾींदा कयो हर पीर फ़क़ीर जी हाज़िरी ॾींदा कयो। अल्लाह सिंह तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो। वेठा हुजो जीअं अॻिते निज़ाम हूंदो इंतिज़ामिया वारनि जो उहो हलाईंदा। अल्लाह अवां सभिनी जा बेड़ा पार फरमाए।